नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त कंडियारो मां खबर ॾींदा पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी सिंध जे दौरे ते निकतल आहे। पूरी सिंध में पीपी चेयरमैन जो शानदार इस्तकबाल कयो पियो वञे। उन सिलसिले में पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी कंडियारो क़ौमी शाहराह ते अलमक होटल वटि पहुतो, जिते पीपी MPA सैयद सरफराज हुसैन शाह, पीपी अगवान सैयद गुलाम मुर्तजा शाह, पीर आसिफ मखदूम, गुलाम कादिर जलबानी, अली गुल राडीपर समेत हज़ारी पीपी कारकुनों पारां पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी जो शानदार इस्तकबाल करे मथिस गुल निछावर कया। पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी गाड़ी में बाहर निकरी पीपी कारकुननि खे नारनि जो जवाब ॾिनो। पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी कारकुननि सां मुखातिब थींदे चयो त पीपी शहीदनि जी पार्टी आहे, पीपी अवाम जी दिलनि ते राॼ कंदड़ पार्टी आहे, पीपी अवामी ख़िदमत ते यकीन रखे थी, पीपी हमेशा सिंध जी अवाम जी ख़िदमत कई आहे। पीपी मुखालिफ़नि खे कुझु बि न वणंदो। पीपी जे दौर में सिंध में रिकॉर्ड तरक्याती कम थिया आहिनि ऐं सिंध जे लखीं बेरोज़गार नौजवाननि खे रोज़गार मिलियो आहे। पीपी सिंध जी अवाम खे अकेलो न छॾींदी। उन मौके ते पीपी MPA सैयद सरफराज हुसैन शाह जो चवण हो त पीपी कारकुननि खे जस हुजे जिन थोरे काल ते हज़ारनि जी तइदाद में गॾु थी पीपी चेयरमैन जो इस्तकबाल कयो। पीपी शहीदनि जी पार्टी है, बिलाल भुट्टो मुल्क जो ईंदड़ वज़ीर आज़म हूंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।